नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एक भेरो ॿीहर नून लीग खे सिधी ऐं अणसिधी रीत मुखातिब थियो। किथे ॿोली सख़्त, किथे शिकायतूं, किथे मयारूं ऐं किथे वज़ाहतूं। ख़ैर उन जुमलनि में 4-5 हिकिड़ा जुमला अहिड़ा आहिनि जेके डिस्कसेबल आहिनि, जेके इशारा बि आहिनि, अंदाज़ा बि आहिनि ऐं शिकायतूं बि आहिनि। जंहिंमें उनजो हिकिड़ो जुमिलो आहे त नून लीग जा कुझु अॻुवाण उन्हनि खां यूसुफ रज़ा गीलानी बतौर अपोज़िशन लीडर सेनेट में हज़म न पियो थिए। हाणे उहो कहिड़नि खां हज़म न पियो थिए, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे, नंबर 1। नंबर 2, उन्हनि जो चवणु त पीपुल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका अपोज़िशन जो किरदारु अदा करे रही आहे, बाक़ी ॿिया अपोज़िशन वारा अपोज़िशन सां अपोज़िशन करे रहिया आहिनि। वरी उन्हनि हिकिड़ी सलाह ॾिनी आहे, जेका सलाह हू अॻु बि ॾींदा रहिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर नून लीग खे चयो अथनि त तव्हां थधा थियो, हर मौक़े ते आर पार जी सियासत नथी करे सघिजे। बिलावल साहब जी स्टेटमेंट आई। उनखां पहिरियां राणा सनावला साहब वाज़े नमूने हिकिड़ो बयानु ॾिनो। राणा सनावला नून लीग जो अहम अॻुवाण आहे। उन्हनि चयो त पीपुल्स पार्टी जी बेउसूली बर्दाश्त न कई वेंदी। जेकॾहिं उन्हनि खे सेनेट में अपोज़िशन लीडर जी सीट घुरिजे त हू PDM सां ॻाल्हाइनि। जंहिंजे जवाब में पीपुल्स पार्टी मरकज़ी इतलात सेक्रेटरी शाज़िया मरी हिकिड़ी अहम स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं उन्हनि चयो आहे त PDM जे मुतफ़िक़ा उम्मीदवार सेनेटी चूंडनि दौरान फ़रहतुल्लाह बाबर खे KPK मां नून लीग हारायो। नून लीग ते इल्ज़ाम काफ़ी। ऐं इन सॼे मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमून साहब, इनाम भट्टी साहब ऐं इज़हार सुमरू साहब। सभ खां पहिरियों हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ॾे। डॉक्टर साहब, शिकायतूं ऐं वज़ाहतूं हिक ॿिए ॾांहुं जारी आहिनि, हिक ॿिए ॾे आङुरियूं अञा ताईं खयूं पियूं वञनि। बिलावल साहब जी अॼोकी स्टेटमेंट तव्हां छा था सम्झो, छा पई साबित करे? छा मामला अॻिते हली ठही सघंदा? छा जे करे बिलावल साहब हिन में हिकिड़ो पॉज़िटिव इंडिकेटर हिकिड़ो भेरो ॿीहर चयो आहे त मौलाना साहब जी तबियत जीअं ई सही थींदी त असां चवंदासीं त उहो मौलाना साहब जी सदारत में इजलास थिए ऐं पंहिंजा मामला हिकु भेरो ॿीहर दुरुस्त कयूं। छा बिलावल साहब अञा बि PDM में रही करे मामला दुरुस्त थियण या करण जी उमेद लॻाइण जी पोज़ीशन में आहे? इन्हनि सां जुड़ियल हुजे PDM सां, पर उन जा पंहिंजा जेके मक़ासद आहिनि उन्हनि खे बि उहा हासिलु कंदी रहे। ऐं जीअं त उन्हनि उन्हनि खे पंहिंजा मक़सद हासिलु थिया, नवाज़ शरीफ़ खे पंहिंजो मक़सदु हासिलु थी वियो, ॿाहिरि हली वियो इन अपोज़िशन जे करे ऐं मौलाना जे करे ऐं धरने जे करे। उन लिहाज़ सां पीपल्स पार्टी में को केसिस को डरा थिया, को जका थिया, त उन खां अलावा बाक़ी रायतूं कुझु मिलियूं, कुझु अंडरस्टैंडिंग थियूं बैकग्राउंड में। त उन लिहाज़ सां पीपल्स पार्टी बि विन विन सिचुएशन में अची वई। नवाज़ शरीफ़ न पियो वञी सघे कंहिं ज़माने में, उहो बि हले वियो। त इन प्रेशर जे करे काफ़ी शयूं जेके आहिनि फ़ाइदा बि वरिता। हाणे रहियो सुवाल तव्हांजो त छा इहे हली सघंदा? इन जो अल्टीमेटली त इहे हली न सघंदा। फ़िलहाल पंहिंजो पंहिंजो मक़सदु जेको रहिजी वियो आहे, जेतिरो एडवांटेज जेकी पार्टी ANC हुजे, पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे या ॿियूं पार्टियूं जेके जिन्हनि जूं जेतिरा मक़सद आहिनि उहे जे हासिल थी विया त ऑटोमेटिकली जुदा थी वेंदा, छो जो इन्हनि में को नेचुरल अलायंस त आहे ई न इहा। ऐं पोइ इन वक़्तु एतिरो त हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी मुसीबत में पियो आहे त थोरी घणी उनखे रिलीफ मिले थी पई, त उन रिलीफ जे करे उहो थोरो डरो थी वञे कुझु पंहिंजे प्रिंसिपल खां। हाणे अचूं था पिया त अपोज़िशन लीडर खे जीअं सेपरेट करे डिस्कस कयूं त PDM में उन्हनि डिसाइड कयो त अपोज़िशन लीडर PDM जे तरफ़ां के उहो उनखे असां साम्हूं आणींदासूं ऐं उन मुताबिक़ सपोर्ट कंदासूं। पीपल्स पार्टी ॿियनि मामलनि खे पंहिंजो बुनियादु ठाहे, लाड़काणे जी इलेक्शन बि उन में हिकिड़ी आहे, ऐं जेको फ़रहतुल्लाह बाबर जी इलेक्शन आहे, ॿिया 2-3 शयूं आहिनि, उन्हनि खे वरी सब्जेक्ट जेके आहिनि उहे मिलंदड़ आहिनि पर डायरेक्ट रिलेटेड न आहिनि। त PDM जा जेको अपोज़िशन लीडर्स आहे, PDM में इहो तय थियो, इहो डिसाइड थियो सभिनी सां वेही त PDM जेका आहे अपोज़िशन लीडर लाइ पंहिंजो कैंडिडेट पिच कंदी ऐं सभु उन्हनि से उन मुताबिक़ राज़ी थींदा। पीपल्स पार्टी उन में ज़ाहिर आहे यूसुफ रज़ा गिलानी खे साम्हूं आणे उनखे अपोज़िशन लीडर करायो। उन में उन जा जेके ब्रॉडर टर्म में सियासी मक़ासिद हुया उहे अञा हासिल न थिया आहिनि। उहे हासिल करण लाइ हिकिड़ो इशारो हो, ॾिसनि पिया त सेंटीमेंट कहिड़े साइड ते वञनि था पिया ऐं बाप पार्टी वारा जे आया आहिनि त माना उन में उन जे पोयां सपोर्ट कहिड़ी जेके ताक़तूं जिन जी सपोर्ट आहिनि, माना उन्हनि खे उहो पाण सां सोचनि पिया त
कंहिं लिहाज़ सां ख़बर पइजी वञे, टेस्ट थी वञनि उहे धुरियूं बि, उहे ताक़तवर इदारा बि टेस्ट थी वञनि त उहो केतिरो सही था सघनि पीपल्स पार्टी, या केतिरो पीपल्स पार्टी जी इन वक़्तु ज़रूरत आहे। छो जो हुकूमत खे या ताक़तवर जेके इदारा आहिनि उन्हनि खे बि इन वक़्तु मुल्क में अफ़रा तफ़री जेको आहे उहो मुतहमल नथा थी सघनि उनजो। इन जे करे बि उहो पीपल्स पार्टी खे इन प्लेटफॉर्म ते हुकूमत जो बि कमु थी वियो, पीपल्स पार्टी जो बि कमु थी वियो, ऐं शुरूआत में नवाज़ शरीफ़ जो बि कमु थी वियो, त सभिनीनि धुरनि जो इन मामले में भलो थोरो थी वियो। त हीअ त रहियो उन जो सुवालु। बाक़ी रहियो सुवालु त केतिरो इहो हलंदा इहे हचकोलनि सां, मिड़ई इहे हलंदा रहंदा, पोइ आस्ते आस्ते इहे पंहिंजो फ़ाइदो वठी त जुदा थींदा। पीपल्स पार्टी जो हिकिड़ो वॾो ॿियो मामिलो इहो आहे त पंजाब मां टोटली नॉकआउट थी विया आहिनि इहे। हू चाहींदा त कुझु न कुझु लॻापा इन जा हुजनि त पंजाब में बि कुझु न कुझु एक्टिविटी इन्हनि जी हलंदी रहे, ऐं माण्हुनि में इहो गुमान न थिए त पीपल्स पार्टी बिल्कुलु वञी हुकूमत सां या कंहिं बि धुर सां या कंहिं बि ताक़त सां थोरो उन्हनि पंहिंजो अलायंस या थोरो रिआयत वठण लाइ थोरो मिली विया आहिनि, ऐं जेकी उन्हनि जी बुनियादी नज़रियाती सियासत आहे उन खां उहो हटंदा था वञनि, जेका हक़ीक़त बि आहे। छो नज़रियाती सियासत त पाकिस्तान में रही ई नाहे। पीपल्स पार्टी वॉज़ उन्हनि खे हिकिड़ो एज़ाज़ हासिल हो, नज़रियाती पार्टी हुई, उहा बि हाणे नज़र नथी अचे। त पर पीपल्स पार्टी जो नज़रियो इहो आहे त उनखे पंजाब में बि जेको उन्हनि जो स्ट्रांग होल्ड कंहिं ज़माने में हूंदो हो, उनखे टोटल जीअं वाइप ऑफ थी विया आहिनि त हमेशह लाइ टोटल वाइप ऑफ न रहनि। इहे सभु हुया जंहिंजे करे इहे मामला थिया आहिनि। पर लास्ट वन सेंटेंस कंक्लूजन त इहे पीपल्स पार्टी जो नुक़सान में थींदो त बिल्कुलु टुटी जुदा थी वञे। पर हाणे PDM पंहिंजे हिन में ॾिसनि थी, छो जो उन्हनि खे पंहिंजी स्ट्रेंथ पंजाब में खपे, जेको पंजाब में माण्हू को धरनो शरणो थिए या को जुलूस जलसो थिए त उनखे कढी सघनि। त उन्हनि जी ताक़त फ़िलहालु आहे। उन लिहाज़ सां पीपल्स पार्टी चाहींदी त उन सां जुड़ियल हुजे ऐं पंहिंजा सियासी मफ़ाद हासिल करे। जी नसीर मेमन साहब, तव्हां छा चवंदव? बिलावल साहब जी जेका स्टेटमेंट आहे उन में 4-5 ॻाल्हियूं आहिनि। आख़िरी ॻाल्हि वरी पूरो उमेद तो ज़ाहिर कई अथई त सिहतयाब थिए मौलाना साहब, उनखां सिहतयाबीअ खां पोइ हिकु भेरो ॿीहर वेहंदासीं, वेही वरी मामला नई सां ॾिसंदासीं। उमेदु आहे त PDM बहाल रहंदी। तव्हां किथां ॾिसो बिलावल साहब स्टेटमेंट खे? उनखां पोइ राणा सनाउल्लाह जो जेको बयानु आयो, वरी शाज़िया मरी जो जवाबु, त फ़रहतुल्लाह बाबर खे तव्हां हाराइण में मुलविस आहियो। पार्टियुनि जो फ़ैसिलो करे वरितो आहे त उहो जल्द इजलास छॾाए ऐं पीपल्स पार्टी ANP खे माइनस कंदे हिकिड़ो नओं अलायंस ठाहींदा ऐं हू पंहिंजी स्ट्रगल जारी रखंदा। मूंखे ज़ाहिर आहे हिन जो इम्कान वधीक नज़र थो अचे। पीपल्स पार्टी हाणे PDM जो पार्ट रहे, मूंखे हिन जो चांस न हुजण जे बराबरि थो लॻे। ऐं जेकर हूंदी बि रही बि त पोइ सम्झो PDM बि ईअं हिकिड़ो डमी तार थी रहंदो, छो त बिल्कुलु पोल्स अपार्ट आहिनि। ॿिन्ही जे अप्रोच जा रिकनसाइल करे कोन पिया सघनि। ऐं इहो हाणे कोन्हे, इहो काफ़ी अरसे खां हुयो। पीपल्स पार्टी शुरू खां पंहिंजी हिकिड़ी लाइन रखी पिए ऐं बाक़ी 2 पार्टियूं ख़ासि तौर ते नवाज़ लीग ऐं फज़ल रहमान साहब उन लाइन जा हामी न हुया, तंहिंजे करे उहा डिवीजन हुई। उहा हिकिड़ी स्टेज ते अची सेनेट इलेक्शन खां पोइ उहा जेका फॉल्ट लाइन हुई उनजो उहा हिकिड़ी एक्टिव फॉल्ट लाइन थी ऐं ब्रेकअप थी वियो। हाणे उनखे गॾु हलाइण जो मूंखे हिकिड़े एस्ट्रेंज कपल वांगुरु बेड शेयरिंग कनि, जेके जंहिंजो पाण में को ॻाल्हि ॿोल बि न हुजे, राब्तो बि न हुजे। सो आई डोंट थिंक त इहो को प्रैक्टिकल हूंदो त अलायंस हली सघे। पीपल्स पार्टी ऐं ANP ॿई पार्टियूं मूंखे हिन अलायंस सां हलंदे नथियूं नज़र अचनि। रही ॻाल्हि त ही जेका हिक ॿिए ते ॻाल्हियूं कनि था, मूंखे 2 शयुनि जो यकीन आहे। हिकिड़ो इहो त हिन अलायंस में वेहंदे ॿिन्ही धुरियुनि पंहिंजे बैकडोर में एस्टेब्लिशमेंट सां समूरा एक्टिव राब्ता बहाल रखिया ऐं सभिनी खे हिक ॿिए जी ख़बर पई पए। इवन मौलाना साहब, तव्हांखे यादि आहे मौलाना साहब जी उहा स्टेटमेंट जंहिंमें चई एस्टेब्लिशमेंट सां त जहिड़ो ई कोन्हे, इमरान ख़ान सां जहिड़ो आहे। ऐं पहिरें सिधो सो मरियम नवाज़ी सभु चवंदा त असांजो इमरान ख़ान सां जहिड़ो थो थिए, इमरान ख़ान त नॉन एंटिटी आहे। सो उहो उन वक़्त खां सम्झ में आयो पिए। पोइ हिकिड़ो पिंडी जो जलसो इस्लामाबाद शिफ्ट थियो, पोइ इस्लामाबाद मां शिफ्ट थी वियो। उहो कहिड़े फॉर्म ते तय थियो भला बाय द वे, उहो असां कंहिंखे मिस्ट्री सम्झ में न आई कि कीअं पिया फैसला थिया। वरी पीपल्स पार्टी पंहिंजो भुट्टे साहब जी वर्सी उते रखी, पोइ कोविड खणी हिकिड़ो फ्रंट ते शील्ड बनी, पर उहो बैकआउट थी वियो। जी बिल्कुलु, इहा बि हिकु वॾी ख़बर आहे। माफ़ कजो, मां नाज़िर कयां थो शेयर त पीपल्स पार्टी पंहिंजी जेको CEC इजलास आहे उहो बि मुलतवी कयो आहे ऐं उन उज़ुर ॼाणायो आहे तर्जुमान तरफ़ां त सेनेट जो, छो त 4 अप्रैल ते जो इजलास आहे, 5 अप्रैल ते क़ौमी असेंबली जो इजलास आहे, इन लाइ असां CEC नथा घुराए सघूं। CEC घुराए करिणो छा आहे, मूंखे इहो ॿुधाए। उहो कहिड़ो इनकलाबी फ़ैसिलो CEC मां अचिणो आहे? कंहिंमें ताक़त आहे उथी बि CEC में चवंदो त जेको फ़ैसिलो ज़रदारी साहब कयो ओवर रूल्ड,
असां PDM जो हिसो ऐं सुभाणे अचो थी सघूं आहे कंहिं में ताक़त केरु पुछंदो ॿी ॻाल्हि केरु पुछण जी ॻाल्हि नथो कयां पार्टी जी लाइन ई आहे तो मूंखे हुन CEC जे इजलास में को इंट्रस्ट कोन्हे जॾहिं कनि साल पोइ कनि इट्स इमटीरियल पर मां हिन ॻाल्हि ते अचां थो त इन्हनि सभिनी धुरियुनि खे ख़बर हुई हिक ॿिए जी ख़बर हुअनि इंडिविजुअली पोयां राब्ते में हुआ वॾनि दरवाज़नि ते बज़ाहिर अलायंस में वेठा पर हुनखे हिक ॿिए जी ख़बर पई पए त अॼु हू हुते वियो आहे ऐं मां हुते वेंदुसि तंहिंजे करे हू हुते हलियो वेंदो इन जे करे हुनजो को ट्रस्ट हुयो ई कोन ऐं मूंखे इहो बि यकीन आहे त इन्हनि सेनेट इलेक्शन ऐं ॿियनि मौक़नि ते हिक ॿिए खां जेके पंहिंजे हस्बे तौफ़ीक़ नंढा नंढा ऐं वॾा वॾा फ्रॉड बि कया पिया इहा बि हिननि ॿिन्ही धुरियुनि खे ख़बर हुई पोइ हिननि कोशिशि कई पई त केसिताईं जेसिताईं ॿाहिरि हिकिड़ो ब्रेव फेस रखी ऐं मामिलो हलायूं पर हिननि हिक ॿिए खे सभु पतो हुयो त केरु छा थो करे सो हाणे एतिरियूं एक्टिव डिविजन्स जे हूंदे उन्हनि खे रुॻो हिकिड़ो वॉल्कनो वांगुरु इरप्शन जो होल पे खपियो त इहो ब्रेक अवे जो किथां निकिरे उहो उन मीटिंग में थियो जंहिंमें ज़रदारी साहिबु हिकिड़ो बुरुश फेरे छॾियो तंहिंजे करे मां सम्झां थो त इहा हिक ॿिए सां ई हली न सघंदा हिन जे मिस्ट्रेस जी हिस्ट्री पुराणी आहे ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हर पार्टी जे अंदरि हिकिड़ा हॉक्स वेठा आहिनि लीडरशिप भली रिकंसीलिएटरी तौरु हलणु बि चाहे सुठो थी हलणु चाहे कोशिशि करे त हिनखे ब्रिज कयो मिसाल मरियम खे तव्हां एप्रिशिएट कयो घड़ी ख़ुदा बख़्श वई न माना मां मरियम जो या पीपुल्स पार्टी ॿिन्ही जो हिसो न आहियां पर मां हिन स्टेप ऐं हिन जेस्चर खे तमामु वॾी ॻाल्हि थो सम्झां पर मूंखे इहो यकीन आहे त हुन पार्टी जे अंदरि उहे माण्हू ज़रूरु हूंदा जिन चयो हूंदुसि दीदी आपने क्या कर दिया आपने तो अपने बाप की सारी सियासत को लपेट दिया माना इहे इन क़िस्म जा अहिड़ी तरह हेॾां बि हूंदा इहे हॉक्स जा पार्टियुनि में जेके पुराणा हिक ॿिए सां ज़ाती इनाद थियल आहिनि कंहिंखे तरह जेल में विझायो हूंदो कंहिंजूं नौकरियूं फुरायूं हूंदई कंहिंखे हूंदो टंगरायो हूंदई हिक ॿिए सां रहिया त सॉरी चांडिया मक्सी जहिड़े वांगुरु रहिया आहिनि न या ॿिए पंहिंजो कबीला जहिड़े वांगुरु रहिया आहिनि न तंहिंजे करे उहे हिक ॿिए सां कुझु माण्हुनि जा जेके ज़ाती तकलीफ़ूं हुननि ॾिठियूं हूंदियूं या हिक ॿिए ते जेका सिंधीअ में चइबो आहे बाहि हूंदी आहे उहा हुननि ठाही कान्हे ई लीडरशिप जे गॾिजण जे करे सो उहे पुठियां एक्ट्रेस एक्ट कंदा रहिया आहिनि मूंखे हिननि पार्टियुनि जो ॿाहिरीं रुॻो कुझु बेसिक नुक़्तनि ते गॾु थियनि त वॾी ॻाल्हि आहे वॾे कंहिं अलायंस जी शिकिल में गॾु हलणु मूंखे चांस नथो नज़र अचे जी नसीर मेमन साहब इनाम भट्टी साहब तव्हांजो ख़्यालु कहिड़ो आहे तव्हां छा पिया सम्झो बिलावल साहब जी अॼु स्टेटमेंट आई आहे वरी स्टेटमेंट खां पोइ जेके सनावला राणा सनावला जो बयानु आहे शाज़ी अमर जो बयानु आहे पर उन दौरान 4 ऐं 5 अप्रैल ते जेको आहे क़ौमी असेंबली सेनेट इजलासनि जो उज़ुर ॼाण आहे पीपुल्स पार्टी जेको CEC इजलास पाण मुलतवी करे छॾियो आहे तव्हां छा पिया फोर्सी कयो इजलास जी कमिटमेंट कई पीपल्स पार्टी त CEC जे इजलास में हू फर्दर फ़ैसिलो कंदा सेनेट जे लाइ हिननि जे लाइ PDM जे अंदरि जेके बि इख़्तिलाफ़ात कनि था तंहिंजे करे हींअर उन में कंहिं बि ॻाल्हि खे खणी वञी ऐं कंहिं डिसीशन वठण जे बजाए उन्हनि सिधो सो चई छॾियो त उहो इजलास कोन थो थी सघे तंहिंजे करे हाणे जेके सेनेट जे इजलास जेको ईंदड़ में PDM जेको तय कयो आहे त हू हिकिड़े अलॻि आपोजिशन जे लाइ उते रिक्विज़िशन ॾींदा त असांजो हीउ आपोजिशन जो ग्रुप आहे त उन खे आउं सम्झां थो त पीपुल्स पार्टी डाइल्यूट करण जे बजाए गो अहेड ॾेई छॾियो आहे त भले हू उते ॾियनि ऐं इहा शइ वधे ऐं मूंखे ईअं थो लॻे त पीपुल्स पार्टी PDM मां हाणे निजात चाहे थी हू कोशिशि कंदी त ईअं चवंदी अचे ऐं बहाना कंदी अचे ऐं पब्लिक खे इहो जेस्चर ॾिए त हुननि PDM मां न पे निकिरणु चाहियो पर PDM ख़ुदि रस्तो अहिड़ो अख़्तियार कयो जंहिंजे करे हुननि खे PDM खे छॾिणो पियो या ईअं चवनि त हू त PDM सां गॾु हुआ पर PDM हुननि खे जेको आहे सो कढी छॾियो छाकाणि त PDM जो जेको कल्ह फ़ैसिलो थियो आहे जंहिंमें हुननि ANP खे ऐं पीपुल्स पार्टी खे जेको नोटिस जारी कयो आहे हुननि जे शिरकत न करण जो उहो ख़ुदि हिकिड़ो जवाज़ बणिजी वेंदो छाकाणि त जॾहिं PDM जे इजलास में उहे ॿई जमायतूं शिरकत नथियूं कनि ऐं बाक़ी बशमूल अख्तरजान मेंगल जे सभु शरीक थियनि था जेको ख़ुदि हिकिड़ो कंहिं हिसाब सां पीपुल्स पार्टी जे लाइ क्वेश्चन बि हूंदो छाकाणि त इतिहाद जे हिसाब सां सम्झो ईअं पियो वियो त BNP उन्हनि सां गॾु हूंदी पर उहा बि PDM में जेकॾहिं गॾु वेहे थी ऐं हुननि फ्यूचर जो लाइअमल बि सोचे छॾियो आहे जेका मुंहिंजी ॼाण आहे उन मुताबिक़ त PDM हाणे नए सिरे सां पाण खे रीस्ट्रक्चर करे ऐं जमहूरियत जे लाइ नए सिरे सां जंहिं जदोजहद हलाइण जे लाइ सोचियो आहे गौर वीचार करणु शुरू कयो आहे उहो उन पुराणे वारे जेको सेटअप हुयो जेको अॻ में PDM जो जंहिं तहत हुननि सोचियो पए हाणे हू उन खां ॿाहिरि निकिरंदा जॾहिं उन खां ॿाहिरि निकिरंदा त पोइ अॻिते नज़र ईंदो त हाणे उहा पीपुल्स पार्टी उनजो हिसो रहे थी या नथी रहे ऐं मूंखे नथो नज़र अचे हींअर पीपुल्स पार्टी हितां खां वठी करे PDM सां पंहिंजूं राहूं अलॻि कंदी ऐं हाणे जेको जहिड़ो हूंदो उहो इहो हूंदो पीपुल्स पार्टी हर वक़्तु इहो इल्ज़ाम हणंदी रहंदी त PDM इस्टेब्लिशमेंट जे इशारे ते आहे ऐं PDM इहो दावा कंदी रहंदी त असीं सही रस्ते ते आहियूं पीपुल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट जे धागे सॻे में अची वई आहे जॾहिं हक़ीक़त इहा आहे त ॿई जमायतूं कोशिशि में इन में ई आहिनि
त खेनि कंहिं तरीक़े सां ईंदड़ वक़्त में उहा एस्टेब्लिशमेंट ई इक़्तिदार जे लाइ हिननि जो राहूं हमवार करे। पर हाणे ॾिसजे त केरु केतिरी सघ हासिल करे थो ऐं ईंदड़ राह कंहिंजे लाइ हमवार थिए थी। त मूंखे ईअं लॻे थो, मूं अॻु में बि इहो चयो हो जॾहिं PDM जे दौरान अंदरि थोरा बि इख़्तिलाफ़ वधिया त मूं उन वक़्तु बि चयो त 2023 जी इलेक्शन में मूंखे नज़र नथो अचे त पीपल्स पार्टी ऐं नून लीग कंहिं बि हिकिड़े प्लेटफॉर्म तां गॾिजी वञी करे इलेक्शन में बीहनि। छाकाणि जेकॾहिं अहिड़ो इनकलाब अची वञे त पाकिस्तान जे अंदरि पोइ त आउं सम्झां थो त वाकई हक़ीक़ी तौर ते जमहूरियत तमामु घणी सघारी थी सघे थी जेकॾहिं इहे ॿ जमायतूं प्लस में उन्हनि सां गॾु बाक़ी जेके जमायतूं आहिनि उहे जेकॾहिं गॾिजी इहो तइ कनि त पाकिस्तान जे अंदरि हर सीट ते हू गॾियल कंसेंसस सां इलेक्शन विढ़ंदा त आउं सम्झां थो उहे अनडिफीटेबल थी पवंदा। पोइ चाहे कहिड़ियूं धुरियूं केतिरी बि इंजीनियरिंग कनि, कहिड़ियूं धुरियूं केतिरो बि मैनिपुलेट करण जी कोशिशि कनि, उहे उन्हनि खे न हाराए सघंदा। छाकाणि त उनजो हिकिड़ो मुकमिल तरह ते पब्लिक खां वठी करे ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि में जेके इलेक्शन में जमहूरियत जी बहाली चाहिनि था, उहो जेको इंट्रस्ट रखनि था, उन्हनि जो सॼो हिकिड़ो डिफरेंट पर्सपेक्टिव थी वेंदो। ऐं पोइ जेके ई नाम निहाद इलेक्टेबल्स आहिनि उहे इन्हनि सभिनी मंझां कमज़ोर थी कंहिं अहिड़ी धुर जे पासे हलिया वेंदा जेका हमेशह इक़्तिदार में एस्टेब्लिशमेंट जे पासे हूंदी आहे। ऐं मूंखे इहो यकीन आहे इहो कंहिं बि तरह सां करणु न ॾिनो वेंदो। छाकाणि त जेकॾहिं अहिड़ी शइ पाकिस्तान में जंहिं बि ॾींहुं थी वई उन ॾींहं खां जमहूरियत जा दरवाज़ा खुली वेंदा ऐं मुल्क कंहिं हिकिड़े सही रस्ते ते हली पवंदो। ऐं उहो जंहिं पटड़ीअ ते जॾहिं उन हलणु शुरू कयो त पोइ उहे जेके वेस्टेड इंट्रस्ट रखंदड़ जेके धुरियूं आहिनि, इदारा आहिनि या फ़र्द आहिनि, उन्हनि जी जेका अॼु ॾींहं ताईं चांदी लॻी पई आहे उहा चांदी उन्हनि जी पितल बि न रहंदी, लोह बणिजी वेंदी। तंहिंजे करे उहे हर मुमकिन कोशिशि कंदा त उहो कंहिं बि तरह सां इन्हनि खे पाण में उन हिकु हंधि ते इन हिकु पेज ते गॾु थियणु न ॾियनि। जी इनाम साहब, इज़हार सुमरो साहब तव्हां ॿुधी रहिया आहियो मूंखे? इज़हार सुमरो साहब हिकु बार ॿीहर इज़हार सुमरो साहब सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कयूं था, जीअं हुन सां कम्युनिकेशन बहाल थिए त उन ॾांहुं अचूं था। हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर साहब, मुंहिंजो हिकिड़ो बुनियादी सुवालु इहो आहे, अॼु बिलावल साहब जी भले इहा स्टेटमेंट आई हुजे त असां असुलु अपोज़िशन करे रहिया आहियूं ऐं अपोज़िशन वारा जेके ॿिया अपोज़िशन जा दोस्त आहिनि उहे अपोज़िशन ते तनक़ीद कनि था। सवाल कुझु शयूं ज़ाहिर लॻियूं पियूं आहिनि त पीपल्स पार्टी एक्सट्रीम पोज़ीशन ते वञण लाइ तयारु न आहे। डेफिनेटली हुन जा कुझु तमामु वॾा मफ़ाद आहिनि जेके स्टेक आहिनि जेके हिन सिस्टम सां जुड़ियल आहिनि। पर मुंहिंजो सुवालु इहो आहे, जेकॾहिं नून लीग ख़ुदि सम्झे थी ऐं मौलाना फज़लुर रहमान बि सम्झंदो हूंदो, ज़ाहिर PDM जो सरबराह आहे, त पीपल्स पार्टी असां सां उन एक्सट्रीम लाइन वठण लाइ तयारु न आहे। ऐं जेसीं ताईं उहा एक्सट्रीम लाइन न वठिबी त को इक़्तिदारी ऐवाननि में तब्दीली नथी आणे सघिजे। त पोइ आख़िर कहिड़ो रीज़न आहे त नून लीग ख़ुदि बि उन एहतिजाजी मूवमेंट जे फेज़ में अचण लाइ तयारु न आहे ऐं उहा लाइन टो करण लाइ तयारु न आहे? इख़लाक़ी तौरु मॉरली एज हासिलु करण लाइ मीडिया जे अंदरि या जेको ओपिनियन मेकिंग जे अंदरि पीपल्स पार्टी त हुनजो एज हासिलु आहे, पर हक़ीक़ी तौर ते उहे ख़ुदि बि तयारु न आहिनि ऐं ख़ुदि बि रस्ता कढण लाइ कोशिशि में छो मसरूफ़ आहिनि? तव्हां इन खे कहिड़े नज़र सां ॾिसो था? छाकाणि त शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ त तयारु आहिनि त इन हाउस तब्दीली पंजाब में हाणे हमज़ा शहबाज़ खे वज़ीर आला कयो वञे। इन्हनि ॻाल्हियुनि खे ई ॾिसंदे त विदिन पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ ग्रुप उन में ई मरियम ऐं शहबाज़ ऐं हमज़ा जी जेके सोच मुख़्तलिफ़ आहे। हा, शहबाज़ ऐं हमज़ा, शहबाज़ निकिरी कीअं आयो बाय द वे? शहबाज़ ज़ाहिर आहे इहे एडवांटेज त इन PDM जे करे उनखे मिलिया न, त मरियम काफ़ी पंहिंजे थैले खां ॿाहिरि निकिरी आई हुई। जेके धुरूं जेके ताक़तवर इदारा जेके सम्झनि था पिया त बाबा ही पंहिंजी लिमिट खे एक्सीड थी करे, त उन लिहाज़ जी डॉक्टर साहब, डॉक्टर जमील ख़ान साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? विदिन पार्टी विदिन प्रोविंस उन लिहाज़ सां उनजी काफ़ी पंहिंजी हिकिड़ी मज़बूत धुर बि आहे विदिन पाकिस्तान मुस्लिम लीग। इहो त रहियो सुवालु इन जो पाकिस्तान मुस्लिम। ॿी ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जी उहा जेके मां पहिरियां बि थोरो इशारो ॾिनमि, उहा हिन वक़्तु स्ट्रेंथ पंजाब में न आहे जेका मुस्लिम लीग नवाज़ जी आहे। अॼु बि इलेक्शन थिए जेके गैलप सर्वे डस्का जा अचनि था पिया, टोटल ऑल गैलप सर्वेस, जंहिंमें डस्का में ज़ाहिर ज़हूर उहे चवनि था पिया त पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ उन गैलप सर्वे मुताबिक़ खटे वेंदी सीट। इन खे ई तव्हां ब्रॉडर स्पेक्ट्रम में ॾिसो त पंजाब में
नवाज़ लीग जी पोजीशन काफ़ी मज़बूत आहे जी अॼु इलेक्शन थियनि पोइ सॼे हिन में पाकिस्तान में त उनखे जे ॾिसंदे ॾिठो वञे त ॿियो सुवाल ज़हन में इहो थो अचे त धरने वारी सियासत एजिटेशन वारी सियासत उन में केतिरी स्ट्रांग थी सघे। इन वक़्तु ज़रूरत आहे पाकिस्तान मुस्लिम नवाज़ जी त उहो मोड जेको आहे उहो धरने वारी मूड माण्हुनि जो ऐं माण्हुनि खे कढी सघनि, उन्हनि खे प्रेशर विझी सघनि गवर्नमेंट ते त हू नवाज़ शरीफ़ जा वोटर जेके आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग जा ऐं सपोर्टर जेके आहिनि उहो ॿाहिरि घटि निकिरंदा आहिनि ऐं मार घटि खाईंदा आहिनि। इन मामले में पीपल्स पार्टी जेका आहे उहा नंबर 1 ते आहे। पर पीपल्स पार्टी उन जंहिं ज़माने में नज़रियाती इन्हनि में माण्हू हुया उन वक़्तु वधीक हुई। हाणे पीपल्स पार्टी पंजाब में बि तक़रीबन माण्हू नथी कढी सघे नवाज़ जी लीग जे मुक़ाबले में। त इनखे जे ॾिठो वञे त ज़रूरत आहे इनखे नवाज़ लीग खे त हू पंहिंजी मज़बूती बरक़रार रखे, प्रेशर रखे, गवर्नमेंट खे या ताक़तवर धुरनि खे इदारनि खे ॿुधाईंदी रहे त असां मज़बूत आहियूं। उनखे कॉम्प्लीमेंट थो करे मरियम जी सियासत खे नवाज़ शरीफ़ जेको ॿाहिरि वेठो आहे उहो पाकिस्तान लाइ यानी जेके इदारा आहिनि उहे सम्झनि था पिया ऐं कंहिं हद तक सही बि आहे उहा त जंहिं मुल्क जा एजेंसियुनि सां नवाज़ शरीफ़ जा जेके राब्ता ऐं लाॻापा आहिनि उहे डेट्रीमेंटल माना उहे नुक़सानदेह आहिनि स्टेट लाइ, मुमलिकत पाकिस्तान लाइ। त इन करे हू इन वक़्तु चिकन ऐं एग जी सिचुएशन आहे इदारनि लाइ बि त हू कंहिंखे केतिरी डर ॾियनि। जे सख़्ती था कनि मरियम ते त उते नवाज़ शरीफ़ जेको आहे बिल्कुलु लाहे पाहे हर लिहाज़ सां स्टेट खे नुक़सानु अहिड़ा बयान थो ॾे जंहिंमें स्टेट खे नुक़सानु थो पहुचे ऐं उहे बयान वञी कोर्ट था थियनि ऐं अॻिते वञी कोर्ट थींदा वञी सिक्योरिटी काउंसिल में बि ऐं अॻिते वञी कोर्ट थींदा इंटरनेशनल कोर्ट में बि। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त जेके स्टेट जा सेंसिटिव इदारा आहिनि उहे इन सभिनीनि खे ॾिसनि था पिया ऐं तमामु हिकिड़ी मुंझियल ॻाल्हि आहे त इनखे बैलेंस करे कीअं हले। फाइनली एतिरो मां चवंदो हलां त पीपल्स पार्टी जेका आहे उहा इन हैसियत में नाहे पंजाब में कि मोबिलाइज़ करे सघे पंहिंजे माण्हुनि खे, नवाज़ लीग मोबिलाइज़ करे थी सघे ऐं नवाज़ लीग जे लिहाज़ सां उन्हनि खे स्ट्रेंथ खपे त ॿियूं दूरूं ख़ासि तौर ते उन सां मौलाना जी आहे त हू एजिटेशन जी सियासत थोरी करे वठंदा। पर उन में बि एतिरो जेको मौलाना उहो सफ़ा बिल्कुलु हद न क्रॉस कंदो छो जो मौलाना जा बि हमेशह वास्ता तालुक रिश्ता रहिया आहिनि। मौलाना तमामु कैलकुलेटेड पंहिंजी सियासत कंदो आहे। मां उनखे ज़ाती तौर ते बि ॾिठो आहे जेॾी महिल लीबिया में ईंदो हो कदाफ़ी सां मिलंदो हो जंहिं हिसाब सां पंहिंजी नेगोशिएट करे पंहिंजो कुझु ख़र्च पाणी जो बंदोबस्तु करे ईंदो हो त उहो सभु जेको आहे इन मामले में हू काफ़ी आहे। सर तव्हां हिन में अहम पॉइंट हिकिड़ी उथारी आहे, मां हिनखे सब क्वेश्चन तौरु तव्हां खां पुछणु चाहियां थो। तव्हां चयो आहे पावर बैलेंस करणु, माना पाकिस्तान जा इक़्तिदारी हल्का जेके आहिनि उहे नवाज़ शरीफ़ वारे मामले ते कुझु बैलेंस करण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं उन में तव्हां काफ़ी अॼु खोले असांखे सम्झायो बि आहे त उहे पॉइंट्स किथे आहिनि जिथे मामला थोरा पेचीदा आहिनि ऐं इन पेचीदगियुनि खे थोरो तरीक़े सां हल करण जी कोशिशि कई पई वञे। त तव्हां केतिरा पुरुमीद आहियो त इहे मामला वधीक सॉर्ट आउट थी वेंदा बैलेंस तरीक़े सां? अने थोरो कसर खाईंदा जे पावरफुल इदारा असांजा त ही सॉर्ट आउट करे था सघनि, थोरो कसर खाईंदा। न त नवाज़ शरीफ़ जो ॿाहिरि रहणु जेतिरो नवाज़ शरीफ़ नुक़सानदेह साबित थी थो सघे असां लाइ इन वक़्तु ॿियो को माण्हू बि न आहे। जेतिरो उनखे दीवार सां लॻाईंदो जीअं बलूचिस्तान में असां पंहिंजे ई माण्हुनि खे काफ़ी अहिड़े हद ताईं पहुचाए छॾियो आहे जो बिल्कुलु सम्झनि था त दीवार सां लॻी विया आहिनि उहे। त उन लिहाज़ सां नवाज़ शरीफ़ उन ग़लतियूं कयूं आहिनि, ॿियनि पार्टियुनि बि ग़लतियूं कयूं आहिनि, उन बयान बि ॾिना आहिनि, पर उही ग़लती जेके इमरान ख़ान थो करे त उन ते का ॻाल्हि न आहे, उन ते एतबार आहे ऐं नवाज़ शरीफ़ ते न आहे। सभिनीनि खां वॾी ऐं अहमियत वारी ॻाल्हि इहा आहे त पंजाब में पहिरें भेरे मुखालफ़त थी आहे पावरफुल इदारनि जी। इहा पंजाब में जी पीपल्स पार्टी इन वक़्तु माना अहिड़ी पूरी कोशिशि थींदी स्टेट इदारनि जी त पीपल्स पार्टी मिली आहे अहिड़ी ताक़त न थी वञे त सफ़ा हमेशह लाइ आउट थी वञनि उहे इन्हनि मामलनि मां। त इन करे मां सम्झां थो त न पीपल्स पार्टी फुली तौर ते साथ ॾींदी उन्हनि जी, जेके बैलेंस थींदो पावर जो इन हिसाब सां थींदो त थोरो घणो हर को माण्हू पंहिंजो पंहिंजो फ़ाइदो वठे ऐं बसि चुपड़ी करे वेठो हुजे।
वधीक इदारनि खे तकलीफ़ न ॾे, स्टेट खे को अहिड़ो को बयानु न ॾे जेको इंटरनेशनल इदारा उनखे एक्सप्लॉइट कनि, इंटरनेशनल धुरूं उनखे एक्सप्लॉइट करे पाकिस्तान जे ख़िलाफ़ वञनि। त काफ़ी कॉम्प्लेक्स सिचुएशन आहे, पर इन वक़्तु उहे न चाहींदा त पंजाब मां मुखालफ़त थिए इस्टेब्लिशमेंट जी जेका थिए थी पई उनखे डाइल्यूट करण जी कोशिशि कंदा। ऐं देयरफॉर इन जे करे तव्हां ॾिसो था त PDM कॾहिं बि पंहिंजी इन हैसियत में इन लिहाज़ सां बरक़रार न रही सघंदी। हिकिड़ी त जेके तव्हां फैक्टर डिस्कस कया आहिनि उहे, ऐं ॿियो जेको हिकिड़ो फैक्टर इहो मां ॿुधायां था। तमामु अहम ऐं गहरी ॻाल्हि कई आहे डॉक्टर साहिबु तव्हां प्रोग्राम में, ऐं शायदि 6-7 महीननि जे अंदरि जेको नैरेटिव हले पियो तव्हां हुनखे बिल्कुलु अॼु असांजे नाज़रीन खे असांजी आगाही ॾिनी आहे त बेसिक्स जेके आहिनि इंफ्रास्ट्रक्चरल इशूज़ कहिड़ा आहिनि जिन खे सॉर्ट आउट करण जी कोशिशि कई वञे। हलूं था नसीर मेमण साहिबु। नसीर मेमण साहिबु, मुंहिंजो सुवालु अॼु बि उहो ई आहे तव्हां खां जेको हिकु हफ़्तो पहिरियां हो। पीपल्स पार्टी ठीकु आहे, मिठी मिठी अपोज़िशन आहे, नून लीग एक्सट्रीम लाइन छो नथी वठे? मुंहिंजो जवाबु उहो ई आहे जेको हिकु हफ़्तो पहिरियों हुयो। अॼु त डॉक्टर जमील ख़ान साहिबु हुन ते ॻाल्हाए वियो आहे। डॉक्टर साहिबु चए थो पंजाब में उहो अपोज़िशन बर्दाश्त नथा करे सघनि छो त पावरफुल सेक्टर्स खे बि उतां अपोज़िशन आई आहे। जी जी ॾिसो, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून 90s खां वठी वारे वारे सां इस्टेब्लिशमेंट लाइ रेस्क्यू 1122 जो किरदारु अदा कंदियूं रहियूं आहिनि। उन्हनि खे हर भेरे उमेदु हूंदी आहे त हीउ जेको मुंहिंजे साम्हूं वारो हेठि किरियो पियो आहे न, इन खे जे बलतूं ॿियूं लॻी वञनि त वारो मुंहिंजो आहे, त पोइ अहिड़ो मूंखे छो छॾियो। सो इहो जॾहिं जंहिंखे वझ मिले थो उहो ईअं प्ले करे थो। मिसाल नवाज़ लीग, मां रुगो कोई थोरी सी स्टेटिस्टिक्स तव्हांखे ॾियां, हुनखे घणी ज़रूरत आहे भला पीपल्स पार्टी जी तहरीक हलाइण में रुकावट कहिड़ी आहे। मिसाल तौर फेडरल जेका नेशनल असेंबली आहे उनमें पीपल्स पार्टीअ जूं 55 सीटूं आहिनि ऐं नवाज़ लीग ऐं JUI जूं मिलाए 97 सीटूं आहिनि। जेकर इस्तीफ़ाऊं ॾियणियूं वॾो बड़दक पैदा हींअर बि करे सघंदा, न ॾिए पीपल्स पार्टी साथ। सेनेट में हिननि सभिनी इतादी धुरियुनि जूं जेका उहो ॿी PDM आहे, जेका चओ खणी त PDM हक़ीक़ी, उन वटि 27 सीटूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी 22 सीटूं। PDM हक़ीक़ी नओं टर्म नसीर साहिबु, PDM हक़ीक़ी। ओके, हाणे उहा PDM हक़ीक़ी थी और इमर्ज थिए पई न, जेको अॼु ख़बर छपी आहे। टी ॻाल्हि अहिड़ी तरह सां पंजाब असेंबली में वञो त पीपल्स पार्टी त ॻाणे में ई कोन्हे, 27 सीटूं अथसि। पूरा 150 खां मथे जबल जहिड़ियूं सीटूं आहिनि नवाज़ लीग वटि, सॼो पंजाब हुन वटि, इस्टेब्लिशमेंट में हुननि जी पहुच। माना रुकावट आहे कहिड़ी जो एहतिजाजी तहरीक नथी हले। मूंखे अॼु ताईं इहो राज़ सम्झ में न आयो आहे। पीपल्स पार्टी नथी ॾिए, किक देम आउट कयो, तव्हां पंहिंजी सघ हेॾी सारी अथव, करियो न एहतिजाज, करियो न इनकलाबी तहरीक जंहिंजूं तव्हां ॻाल्हियूं कयूं पिए, उहो थियणु घुरिजे न। मूं त अॻु में बि चयो त जमहूरियत पसंदि पाकिस्तानी तौर मां हुन मूवमेंट लाइ बेताब आहियां, कॾहिं थी पंजाब मां उहा उथे जंहिंजो ज़िक्र असां ॿुधूं पिया एतिरनि ॾींहंनि खां। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त समहाउ हिननि ॿिन्ही पार्टियुनि खे, ख़ासि तौर ते नवाज़ लीग खे, इहा ख़बर आहे त जेकर असां हिकु लिमिट खां मथे एक्शन में वियासीं त पोइ उन जा कॉन्सिक्वेंसिस सहण जेतिरी शायदि उन्हनि वटि सहप कान्हे। मूंखे इहो थो एक्चुअली पीपल्स पार्टी वटि कान्हे। हाणे टू बी वेरी फ्रैंक, उहो वक़्तु गुज़री चुको पीपल्स पार्टीअ जो, हीअ टकराव जी सहप हिननि वटि हाणे न रही आहे। पर तव्हां स्टेटमेंट्स ॾिठियूं आहिनि वेझर में, शाहिद खाकान आबासी जी स्टेटमेंट ॾिसो, हिन खां अॻु में ॿी हिकिड़ी स्टेटमेंट जेको हज़ार बेल्ट जो MNA आहे या सेनेटर आहे, मूंखे नालो नथो यादि अचे, कहिड़ी सख़्तु स्टेटमेंट हुई त पोइ असां पाकिस्तान खपे जो नारो न हणंदासीं। जावेद लतीफ़ त जॾहिं एॾो तव्हां एक्सट्रीम स्टेटमेंट्स ॾियो था त उन खां पोइ उन सॼी मूवमेंट खे ट्रिगर करण में किथे रुकावट आहे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त उहा ही पाण कैलकुलेटेड स्टेप्स खणण था चाहिनि। तव्हांखे यादि आहे जॾहिं मरियम जी मूवमेंट फुल स्विंग ते हुई, वॾा जलसा पे पंजाब में थिया गैर मामूली, ऐं उहो नैरेटिव उते स्ट्रॉन्ग पे थियो, उन वक़्तु ऑल ऑफ सडन नवाज़ लीग मंज़रनामे त ग़ाइब थी वई ऐं नवाज़ शरीफ़ साहब ॿाहिरि रवानो थियो ऐं उन पोइ सॼी, पोइ मूंखे ॿुधायो त हिन जे पुठियां का एक्सरसाइज थी हूंदी न। 2 साल या 3 साल अॻु फज़ल रहमान साहब, मुंहिंजो ख़्यालु 2 साल थिया हूंदा, इस्लामाबाद ते ज़बरदस्त हणो हुयो, ईअं पियो लॻो त हाणे साह न पूरे छॾींदो। ओचितो कहिड़ी ख़बर पई त ख़ामोशी सां पोइ थोरो कोले ते रखी सभु हलिया विया। त पोइ पुठियां जेका हिस्ट्री आहे एजिटेशन ऐं जदोजहदुनि जी, उहा त सभिनी पार्टियुनि जी क्वेश्चन मार्क आहे न, त सभिनी हिक ॿिए जो वज़न कछियल आहे। तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे त हुन मां को बि माण्हू, का बि धुर इस्टेब्लिशमेंट खे नवींदे हकलूं त ॾियणु चाहे थी, इहो मेमणनि ऐं शेखनि जो जहिड़ो आहे। इन खां मथे लठ बाठ में विझी सघनि कोन था। मेमणनि ऐं शेख, अॼु तव्हां ॾाढो टिपिकल अंदाज़ सां ॻाल्हायो पिया, चांडिया मक्सी, मेमण शेख ऐं PDM हक़ीक़ी। सिंबॉलिक आहे
असां मेंबर वीचारा ईअं विड़ी सघंदा न परे खां न वेंदे इहो बि चऊं त वॾी दिलि खपे हीअ इन खां मथे नथा वधणु चाहिनि इन खां वधीक हार्ड लाइन एडॉप्ट नथा करे सघनि मूंखे पंहिंजो वज़न कछियल आहे लास्टली मां इहा ॻाल्हि करियां त येस पंजाब जे अंदरि इन नैरेटिव जो उभरणु इहा मामूली शइ न आहे जंहिंखे एस्टेब्लिशमेंट ख़ामोशीअ सां नज़रअंदाज़ करे सघंदी ऐं इहो एस्टेब्लिशमेंट जे रैंक्स में इहा डिवीजन यकीनन मौजूदु छो त एस्टेब्लिशमेंट जे अंदरि हम ख़्याल अलाइंड माण्हू बि त मौजूदु हूंदा न आख़िर एस्टेब्लिशमेंट पंजाब मां थी अचे न तंहिं करे हुनखे स्किलफुली टैकल कंदा ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टी तव्हां जेको सॉफ्ट कार्नर आहे उनजो जेको मथे ते हथु आहे उहो हिन वक़्तु हिकिड़ी अहिड़ी धुर खे बैलेंसिंग पावर वारी जेका ॻाल्हि थी न उन तौरु हिकिड़ो दरवाज़ो हिकिड़ो विंडो खुलियल रखणु था घुरनि त उहो जेको अॻिमें अख़बारनि में ईंदो आहे न त हीउ बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे वक़्त सिर कमु ईंदो सो हिननि खे रखियो वियो आहे मथां वक़्त सिर ज़रूरत पए ऐं न ज़रूरत पई 3-6 महीननि खां पोइ वरी इहे पाण पिया रेडियूं कंदा जी नसीर साहब इज़हार सुमरू साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो जी जी इज़हार सुमरू साहब तव्हां पहिरियों जेको सुवालु आहे उन सां ई शुरू कयूं था बिलावल साहब जी स्टेटमेंट आई आहे बिलावल साहब जो चवणु आहे त हक़ीक़ी अपोज़िशन सिर्फ़ु पीपल्स पार्टी वारा आहिनि ऐं हिकु भेरो ॿीहर सलाह ॾिनी थी नून लीग वारा थधा थियनि ऐं जीअं मौलाना फज़लुर रहमान साहब जी तबियत दुरुस्त थिए सही थिए थी त असां हिकु भेरो ॿीहर मामला फ़हमी जी कोशिशि कंदासीं राणा सनावला साहब चयो त पीपल्स पार्टी जेको आहे बददियानती ख़तमु करे एक्सट्रीम स्टेटमेंट ॾिनई उनखे जवाब में शाज़िया मरी चयो त फ़रहतुल्ला बाबर खे तव्हां हारायो पर इन दौरान पीपल्स पार्टी सेनेट इजलास जो बहानो ॼाणाए ऐं उज़ुर ॼाणाए CEC जो इजलास मुलतवी करे छॾियो आहे तव्हां छा पिया ॾिसो मामिलो ठहंदो या अञा वधीक बसि हाणे बिल्कुलु ई छो त बिलावल त आख़िरी ॻाल्हि त इहा कई आहे त अञा हुनखे मौलाना फज़लुर रहमान इंतज़ारु आहे त उहो अचे ऐं कुझु मामला ॻाल्हाए ऐं अफ़वाह तफ़हीम साल कजनि हाणे बिल्कुलु ख़तमु सम्झिजे कुझु आसिरो आहे तव्हां जेके फिल्मूं ॾिसंदा आहियो न जेके हॉलीवुड जूं या ॿियनि उन्हनि जूं उन में फिल्म में बुनियादी हूंदा ई ॿ किरदार हिकिड़ो हूंदो आहे फिल्म जो हीरो हिकिड़ो हूंदो आहे फिल्म जो विलन ठीकु आहे ॿिया सभु जेतिरा बि भले हुनजो कहिड़ो बि किरदारु भले उहो हीरो जी माउ हुजे मिसाल को हीरो जो भाउ हुजे उनजो रोल सेकेंडरी हूंदो आहे साइड कैरेक्टर पाकिस्तान जी सियासत में इहो साबित थी वियो PDM जे हिन सरमूरी तहरीक में ऐं पीपल्स पार्टी जे कंप्रोमाइज़िस जे करे बि त पाकिस्तान जी सियासत में ॿ शयूं अटल आहिनि ऐं इंतहाई अहम आहिनि जिन मां हिकिड़ी उहा धुर आहे ताक़तवर धुर आहे जेका फ़ैसिलाइती आहे जेका फ़ैसिला करे थी ऐं ॿी धुर आहे सियासी उहा आहे नवाज़ लीग या पंजाब जी पॉलिटिकल पावर ॿियनि लफ़्ज़नि में पाण चऊं उनजी जेका मौजूदा शक्ल आहे हिन वक़्तु माना 2021 जी ॻाल्हि था कयूं जी हा त हींअर ॿई रेलेवेंट आहिनि पीपल्स पार्टी पाण खे रेलेवेंट रखंदी ईंदी पर पीपल्स पार्टी हिन हेॾे थियण थी चाहे न होॾे थियण थी चाहे तंहिंजे करे पीपल्स पार्टी सां इहो प्रॉब्लम आहे इमरान ख़ान अल्टीमेटली उनजो मुस्तक़बिल ॾिसंदो त काफ लीग या इन खां घटि न हूंदो जेके किंग पार्टीज़ थींदियूं आहिनि रिवायती तौर ते हाणे जेकॾहिं हिकिड़े मिंट लाइ हिकिड़ो सीन तव्हां ॾिसो हिकिड़ी सिचुएशन ॾिसो हींअर खे छॾियो तव्हां PDM खे थोरी देरि जे लाइ हिकिड़े साल ॾेढ खां पोइ जो सीन आहे तव्हांखे हिकिड़ो मंज़र कशी था पाण ॾिसूं उन में इमरान ख़ान वक़्त सां गॾु इरेलीवेंट थी वेंदो पीपल्स पार्टी जी अहमियत उन वक़्तु ख़तमु थी वेंदी जॾहिं ताक़तवर धुरियूं ऐं नवाज़ लीग हिकिड़े पेज ते बाक़ाइदे अची वेंदी जंहिंमें हिन वक़्तु जेका रुकावट आहे उहा कहिड़ी शइ आहे उहा सम्झण जी ॻाल्हि सिर्फ़ु इहा ई आहे त उहा कहिड़ी रुकावट आहे ॾिसो ताक़तवर धुरियूं बि उन सां ॻाल्हाईंदियूं जंहिं वटि वधीक ताक़त हूंदी न हिकिड़ा त चवंदा साईं असां हाज़िर आहियूं असांखे रुगो ड्यूटी ॾियो कमु ॿुधायो उहो हिकिड़ो मुख़्तलिफ़ इन क़िस्म जूं ॻाल्हियूं हलनि थियूं ठीकु आहे पीपल्स पार्टी हुजे या कुझु ॿियूं पार्टियूं हुजनि MQM हुजे इन्हनि जो रोल त समहाउ इहो आहे न तव्हां ॻाल्हि रुगो पीपल्स पार्टी जा कयो था MQM केॾो कंप्रोमाइज़ कयो आहे टको पैसो का शइ कोन मिली अथनि वफ़ाक़ वटां पर उनजे बावजूदि जहांगीर तरीन जेके इन सां वाइदा कया या उनखां पोइ उनजे बावजूदि बि वेठा आहिनि पावर प्रैक्टिकली आहिनि ई कोन पावर में हिकिड़ी वज़ारत अथनि इरेलीवेंट आहिनि कराची में जी का पॉलिटिकल हैसियत न आहे पोइ वेठा आहिनि पीपल्स पार्टी बि साॻी तरह चए थी त असांखे सिंध हुकूमत हलाइण ॾियो ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं ऑन बोर्ड आहियूं ठीकु आहे जी इहा ॻाल्हि तव्हांजो छा ख़्यालु आहे त नवाज़ लीग खे हाणे इंकिशाफ थियो आहे जॾहिं 18 में इलेक्शन थी त असां उन वक़्तु बि चयो त हीअ अरेंजमेंट आहे जंहिंमें हिकिड़े अपोज़िशन जी हिकिड़ी अहम पार्टीअ खे हू पावर खां इन करे ॿाहिरि नथा करणु घुरनि छाकाणि त 2 करंट मिलिया जेकॾहिं नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जेन्युअनली गॾु बीठा त पोइ सूरत हाल इमरान लाइ वधीक ॾुखी थी वेंदी ताक़तवर धुरियुनि लाइ बि मसइला पैदा थींदा
हींअर आउं सम्झां थो त हीउ जेको हिकिड़ो पाज़ आहे जेको 6-8 महीननि जो आहे जी इन ज़ाहिर दौरान साहब। शयूं पंहिंजे फ़ैसिलाइती शक्ल तां वेंदियूं। उन फ़ैसिलाइती शक्ल में वरी बि ताक़तवर धुर ॻाल्हाईंदी उन सां जंहिं वटि पॉलिटिकली वधीक ताक़त आहे, वधीक पोज़ीशन आहे। जी ठीकु ज़ाहिर आहे, साहब। जंहिं वटि सेंट्रल पंजाब जी पॉलिटिक्स आहे। हींअर जमील साहब चयो त हींअर ज़मनी इलेक्शन में लॻे ईअं थो त वरी नवाज़ लीग